खबर सिलसिलो जारी खबर शेयर से पिरा लिखा नेशनल प्रेस क्लब पे अची करे इम्तियाज अली फुलपोटो शाह हुसैन थाने के SHO अब्दुल गफ़ार ऐं SI फियाज़ हुसैन फुलपोटरी मुबीना नाजानी खिलाफ़ सख्त एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ इल्ज़ाम हयो त रस्ते विंदड़ मुंहिंजा ॿिनि पुटनि खे नज़र फुलपोटो ऐं बिलाल अहमद फुलपोटो खे शाह हुसैन थाने जे पुलिस पारां खंबे वठी वञण खां पोइ नज़र फुलपोटो खे हाफ फ्राई करे छॾियो आहे ऐं बिलाल फुलपोटो खे नई सीडीअ गाॾीअ समेत 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन महिल ताईं संदसि का बि ख़बर न पई आहे, न ॾिनी वञे थी, जंहिं सबबु घर वारा सख़्तु परेशान आहिनि। हिननि वधीक चयो त SHO अब्दुल गफ़ार ऐं SI फियाज़ फुलपोटो समेत ॿियनि पुलिस पारां साणसि नाइंसाफ़ी कई वञे पई ऐं संदन शिकायतुनि ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़ खुदिका ज़ाहिर कया आहिनि त पुलिस संदन पुट खे मुबीना मुक़ाबले माण ऐं कूड़े केसनि में दाख़िल करण या रिश्वत न ॾियण जी सूरत में नुक़सानु पहुचाइण जी कोशिश करे रहे सघनि था। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त DIG सखर SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी साहब मामले जो फौरी तौर ते नोटिस वठी बिलाल अहमद फुलपोटो खे बाज़ात करण लाइ इंसाफ़ फराहम कनि। एहतजाज कंदड़नि ख़बरदार कयो त जेकॾहिं संदन मुतालबा पूरा न कया विया त एहतजाज जा दायरा वधाया वेंदा। वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करण शेयर करण लाइ ताज़ा तरीन ख़बरूं ॾिसण न विसारींदा। तव्हांजो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल।